हस्ती को अगर रुतबा चाहिए, मिटा दे अपनी हस्ती को अगर रुतबा चाहिए, कि दाना खाक में मिलकर गुलो गुलजार होता है। सोहेल इन शहर के सच करे ॾेखारियो, पंहिंजी हस्तीअ खे मिटाई ऐं वाकई अॼु गुलो गुलजार थी वियो। असां ॾिसूं पिया, असां अबड़ा जान सागर जी हींअर कैफ़ियत ईअं आहे, बिल्कुलु झुरियल आहियूं। ऐं असां जेको हींअर ख़िलाफ़ पैदा थियो आहे सोहेल जे वञण जी शिकिल में, उन में ॾिसूं पिया त जेके हाला जो साथ ऐं हाला जा साथी आहिनि, उहे बि उन ग़म में, उन ई ॾुख में ओतिरी बराबरि जो नज़र अचे पियो। सोहेल जे हवाले सां सारूणियूं असां वंडींदा पिया अचूं। हैदराबाद में प्रेस क्लब में प्रोग्राम थियो, उते बि सारूणियूं वंडियूंसीं। हाला ओल्ड में थियो, अॼु बि जेके दोस्त पंहिंजो इज़हार कनि पिया। पर आउं अॼु हिकु ॿिए रुख ते ख़्यालात जो इज़हार कंदुसि। उहो इहो आहे त असांजो मुआशिरो छो एॾो बेहस थी वियो आहे, जो ख़ासि तौर सां आउं ॻाल्हि कंदुसि अहिड़ो तबिक़ो जेको मिडल क्लास, जेको कंहिं तकलीफ़ में अचे थो त उनखे विसारे छॾे थो, ऐं उनखां पोइ असां वरी साॻिया गॾु थियूं था ऐं उनखे भेटा ॾियण जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं था। हीअ अहिड़ो हिकिड़ो दर्दु आहे जंहिंखे मिली जुली करे असांखे करिणो बि पवंदो, हल बि करिणो पवंदो, ऐं उनजे लाइ ओपन डिस्कशन्स बि करणियूं पवंदियूं। ऐं सम्झां थो त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जूं शयूं थींदियूं आहिनि, ख़ासि तौर सां आर्टिस्ट बिरादरी में या क्रिएटिव अदीब लदे में, त उहो वधि खां वधि पिसियल तबिक़ो हूंदो आहे। सोहेल जी शख़्सियत हाला जे हवाले सां जेके ख़िदमतूं कयूं हूंदियूं, उहो बि आलम आशिकार ॻाल्हि आहे। जिन महफ़िलुनि जो हू सिंगार करे वियो, या जिन स्टेजुनि ते, ख़ासि तौर सां सियासी स्टेजुनि ते, जेको हुन जे मरहूने मिलत मोटिवेशन थी, जंहिं नमूने सां रेस्पॉन्स मिलियो, उनजी मोट उनखे उन नमूने सां न मिली। असां अॼु बि हिकु अहिड़े ख़िते में रहूं पिया, हिकु अहिड़े मुल्क में रहूं पिया जिते जिगर जे मर्ज़ जो इलाजु उनजे लाइ परेशान आहियूं, उनजी ट्रांसप्लांट करण जे लाइ परेशान आहियूं। परेशानी हुअणु न घुरिजे, पर फाइनेंशियल उनजे हवाले सां, टेक्निकल ऐं जेके बि सिहत जूं सहूलियतूं अणाट आहिनि, उनजे हवाले सां को कमु नथो थिए। असांजे मुआशिरे खे इहे सवाल उथारणु घुरिजनि त अलाह पनाह ॾे, पर अॻियां हली सोहेल जहिड़ो वाक़ियो रिपीट न थिए। असां पंहिंजे साथ सां, असां पंहिंजे कुटुंब कबीले ऐं दोस्तनि ऐं अहबाबनि जी मदद सां कम अज़ कम अहिड़ो कमु त करे सघूं था न, त अहिड़ियूं तजवीज़ूं, अहिड़ा फोरम क्रिएट कयूं जितां असीं इन्हनि मसइलनि ते बहस मुबाहिसो कयूं। असां बार बार इहा ॻाल्हि कंदा आहियूं त हाला ऐं पंहिंजो तक भिटशा को अहिड़ो मॉडल क्रिएट न करे सघिया आहियूं। मूंखे यादि आहे त जॾहिं महिराण सोशो कल्चरल फोरम जी शुरूआति हुई, जंहिंमें सोहेल असां सां गॾु हो, त असां हेल्थ जे हवाले सां ॾाढो डिस्कस कंदा हुआसीं, ऐं सोहेल जूं तजवीज़ूं तमामु घणियूं वज़नाइतियूं हूंदियूं, जो हमेशह असांजी उसूलनि ते ॻाल्हि थींदी, बहस मुबाहिसा थींदा। ऐं पहिरें दफ़ा जॾहिं असां सोचियो पिए त हाला जी पसगरदाईअ में को मॉडल क्रिएट कयूं त छा कजे, त मुंहिंजी तजवीज़ इहा हुई त असां को नंढे कंहिं BHU RH खां शुरूआति करियूं ऐं उनखे मॉडल करे खणी अचूं। ऐं उन वक़्तु BHU या RH मुंहिंजे ख़्याल में खंडू हो, जंहिंखे असां एडॉप्ट कयो ऐं उते सहूलियतूं ॾिनियूं खंडू में।
उते उहे सहूलियतूं ॾिनूंसीं जंहिंजो टीम जो हिकिड़ो मुख्य हिसो सोहेल हो ऐं उहो मॉडल ठहियो ऐं माशाल्लाह उनखे एडॉप्ट कंदे कंदे लर्निंग्स जी बेसिस ते बाद में ख़बर पई त PPA छा आहे, साॻियो मॉडल एडॉप्ट कयो। त इहे नंढियूं लर्निंग्स हुयूं, नंढियूं कोशिशूं हुयूं जिन जे ज़रिए इहे शयूं असां क्रिएट करणु पिया चाहियूं ऐं गॾु कयूंसीं। त मुमकिन आहिनि सभु शयूं, नामुमकिन का शइ कान्हे। हैदराबाद बि अञा ताईं ऐं सम्झां थो त हैदराबाद बि सहूलियतुनि जे हिसाब सां, सिहत जे सहूलियतुनि जे हवाले सां अञा ताईं उहो रिस्पॉन्स न करे सघियो आहे। गंबट जो मिसाल साम्हूं आहे। गंबट में जॾहिं इहो प्रोजेक्ट शुरू थियो पिए गिम्स जे नाले सां, डॉक्टर रहीम बख्श भट्टीअ सां, असां हितां ई भिटशा जे डॉक्टर परियल चन्ना अब्बासी साहब, डॉक्टर आफ्ताब मेमण साहब असां गॾिजी करे हैंड जे प्लेटफॉर्म तां उते एक्सपोयर विज़िट कयो ऐं उते डॉक्टर रहीम बख्श भट्टी सां जॾहिं असांजी डिस्कशन थी त उहा तहलका अस्पताल हुई। उन तहलका अस्पताल में उन जेको कमु कयो ऐं उन जेके लर्निंग्स ॿुधायूं उहे सभु खणी हिते जॾहिं वापसि आयासीं ऐं इरादा कयासीं त हिते इन कम खे कंहिं नमूने सां असीं शुरू कयूं, पाया तकमील ते पहुचायूं या कम अज़ कम उनखे हिकिड़ी लाइन में खणी हलूं, त इन में खोड़ सारा अनेक मसइला थिया ऐं बाद में उहे कम वाइंड अप करणा पिया। त आउं सम्झां थो त असांखे इहे शयूं बि ज़रूरु, इहे ॾुखिया सुवाल आहिनि ऐं इन्हनि ते बि नज़रसानी करणु घुरिजे ऐं उन जे लाइ अमली क़दम बि खणणु घुरिजनि। सोहेल जी शख़्सियत विसारण जहिड़ी न आहे ऐं असां जॾहिं बि पंहिंजो हींअर बि वेहूं पिया, जेका असांजी पंहिंजी हिकिड़ी कम्यूनिटी आहे उन में बि ऐं गॾोगॾु जेके बि दोस्त अहबाब जेके डिस्कस कनि था त उहे घण रुखी शख़्सियत, ख़ासि तौर सां उन जूं जेके ख़िदमतूं कयल आहिनि ऐं उन जूं जेके इल्मी अदबी ऐं ख़ासि तौर सां समाजी ख़िदमतूं या जेके बेलोस थी ख़िदमतूं कई, उन ते तमामु घणी असांखे हिकिड़ी इंस्पिरेशन मिले पई। त इन इंस्पिरेशन खे, इन असर खे कंटिन्यू करण जे लाइ ज़रूरत आहे त असां पंहिंजी इन्हनि शयुनि खे कंहिं नमूने सां अमली जामूं पहिरायूं, जंहिं ते असांजी कोशिशि ऐं शुरू बि थी चुकी आहे ऐं इनशाअल्लाह उन ते ज़रूरु असां कुझु न कुझु अॻियां करे कंदासीं। आख़िर में आउं तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां अदा दानिश जतोई साहिब जिन जो, सो उन्हनि हिन भेटा खे, हिन ताज़ियती मेड़ाके खे मुनक़िद कयो, असां सभिनी मुहबतुनि खे हिते मेड़ियो ऐं कुझु लम्हा असां गॾु गुज़ारिया आहिनि, उन्हनि यादुनि खे ताज़ा कयो आहे। इहे ताज़ो यादि रहंदियूं इनशाअल्लाह ऐं हमेशह सोहेल असांजे दिलनि में ज़िंदा रहंदो। उन पंहिंजे अशार जी शिकिल में, पंहिंजे आवाज़ जी शिकिल में इहो आवाज़ु गूंजंदो रहंदो ऐं इनशाअल्लाह अल्लाह ताला उनखे आला मुक़ाम अता करणु फ़रमाईंदो। वरी महिरबानी।